अमरीकी मीडिया मूजिबि अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप G7 मुल्कनि जे अॻुवाणनि सां वर्चुअल मीटिंग कई आहे, जंहिं में टिनि अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सदर ट्रंप इजलास दौरान चयो त ईरान हथियार फिटा करण जे वेझो आहे। ट्रंप चयो त ईरान में हाणे को बि आला उहिदेदार बाक़ी नाहे रहियो जेको हथियार फिटा करण जो ऐलान करे सघे। G7 मुल्कनि जे अॻुवाणनि मूजिबि ट्रंप जो इहो बि चवणु हो त आबनाए हुर्मज़ जी सूरतहाल बहितर थी रही आहे ऐं तिजारती जहाज़नि खे पंहिंजा ऑपरेशन ॿीहर शुरू करणु घुर्जनि। ट्रंप वधीक चयो त असांखे हीउ कमु मुकमल करणो पवंदो त जीअं 5 सालनि बाद ईरान सां ॿीहर जंग न थिए। बहरहाल हिन जंग जे ख़ात्मे बाबति पंहिंजनि मक़सदनि या कंहिं वाज़े टाइम लाइन जो ज़िक्र न कयो वियो। अमरीकी मीडिया मूजिबि G7 मुल्कनि जे अॻुवाणनि ट्रंप ते ज़ोर भरियो त ईरान सां जंग जल्द ख़तमु कई वञे ऐं आबनाए हुर्मज़ खे बि जल्द महफ़ूज़ बणायो वञे। ॿिए पासे बरतानवी अख़बार फाइनेंशियल टाइम्स जी रिपोर्ट मुताबिक़ अमरीका ईरान ख़िलाफ़ जंग दौरान एतिरो अहम जंगी असलो इस्तेमालु करे चुको आहे जेको आम तौर ते केतिरनि ई सालनि लाइ काफ़ी हूंदो आहे। फाइनेंशियल टाइम्स मुताबिक़ तेज़ीअ सां ख़तमु थींदड़ अमरीकी हथियार में डिघे फ़ासिले ताईं मार कंदड़ जदीद हथियार टोमहाक मीज़ाइल पिणु शामिल आहिनि।